आंदोलन जो नारो कोहिस्तान जो नारो हणो छाजे लाइ इते सब जेका भी राज आहिनि उ सब कोहिस्तान जा आहिनि ऐं असां सब कोहिस्तानी आहियूं इन जे लाइ जिए कोहिस्तान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबर बाबर वही लोग थोड़ा आओ यार उस्ताद डिस्टर्ब कर रहे और कोई जलसे में माण्हुनि जे मथे माण्हू अगर 3000 माण्हू हेठि आहिनि 3000 जे मथे वेठनि सरदार साले मोहम्मद बेरवानी साहब मांखे ख़बर कोन हुई कि कोहिस्तान में तो वॾो जलसो एतिरा माण्हू इन कोहिस्तानी इलाके में घटि में घटि 10,000 माण्हू हिते जमा आहिनि 10,000 खां मथे माण्हू हिते आहिनि। आउं सम्झां थो तारीख़ में कोहिस्तान जी तारीख़ में एतिरो वॾो जलसो कॾहिं कोन थियो आहे। सरदार साले मोहम्मद बेरवानी साहब जो जनाब मलिक चंगेज साहब जो जनाब बाबू खान बेरवानी साहब जो जनाब आरफ खान बेरवानी साहब हाजी मोहम्मद रमजान पालानी साहब जो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब जो एडवोकेट रमेश साहब जो शुक्रगुजार आया खास कर मुझे प्यारो दोस्त असांजो बेरवानी कौम जो सरदार साले मोहम्मद बेरवानी साहब मुझे जेको हाणे दोस्ती थियो आहे ये उम्र भर इंशाल्लाह रहंदो ऐं असां गबोल हुजे या बेरवानी कौम हुजे असांजो रत हिकिड़ो आहे असांजो कौम अलॻि न आहे। गबोल बेरवानी इतिहाद जी ज़रूरत न आहे इतिहाद ॿाहिरि जा माण्हू कंदा आहिनि पाण में असांजो त रत हिकिड़ो ई आहे असां पाण में ई भाउ आहियूं पोइ सॼे इतिहाद जी ज़रूरत छा आहे। आऊं बि ॾिसां केरु आयो केरु कोन आयो केरु गद्दार आहे केरु वफ़ादार आहे केरु आयो आहे मुंहिंजे सॾ ते कहिड़ो गबोल कोन आयो आहे आऊं कोन चवंदुसि खिलाफ़ आहिनि बेगरत आहिनि हिते जा जेको पंहिंजो साले मोहम्मद बेरवानी साहब चयो कि हिकिड़ो आहे कि जेको चयो आहे कि जेको मुंहिंजे मुखालिफ़ आहिनि बेगरत आहिनि आऊं रुगो एतिरो थो चवां ही मुखालिफ़ बेगरत न इन्हनि खे हाणे गैरत अची वई आहे हाणे गैरत अची वई आहे बाक़ी जेके असांजे सॾ ते हिते कोन आया हू बेगरत न आहिनि हू बेवफ़ा आहिनि उन्हनि खां वफ़ा असां पाण करंदासीं ॿार हिकिड़े फाइल हथ में हूंदो आहे वो असां वटि बि अचनि था अगरि कमु नथो थिए तो ॿियनि वटि बि वञनि था ही वफ़ादारी लाइ। बाक़ी आऊं थोरो पंहिंजे लाइ बारे में ॿुधायां तव्हांखे थोरो पासे में थोरो माफ़ कयो छाजे लाइ माण्हू खे ॾिसंदा चाहिनि माण्हू मूंखे ॾिसंदा चाहिनि दोस्त वेठल आहिनि असां बुख में तकरीर करण ॾाढो ॾुखियो कमु आहे असां सरदार साले मोहम्मद खे अॻु में चयोसीं पहिरीं मानी खारायो पोइ असांखे जलसे वठी आयो साईं असांखे हिते पहिरीं वठी आयो हिन जे करे पोइ आऊं पंहिंजे दोस्तनि खे ॾिसां पंहिंजे जेका असांजा कोहिस्तान जा ऐं जेको मूंसां गॾु आयल आहिनि ही सभु कोहिस्तान जा आहिनि हाजी मोहम्मद बख्श हिते बीठो आहे लखमीर गबोल बीठो आहे ही आमदानी आहे गबोल ही केसरानी आहे गबोल
आई ता ॾिसो आऊं आखवाणी कबोल आया मुझे आखवाणी रहता खेजी में मुझे पर डाडो सेठ खुदादाद टिको बारान का कराची वियो कारोबार जे लाए टिको बारान का मुझे पर डाडो 1925 में आई कारोबार में इतरो कमायो शुरू का असा जो जेको डाडो पर डाडो जमींदार हुआ आई कारोबार में इतरो कमायो कि अंग्रेज हुकूमत असा गबोलन जे मथे बैन हणी छॾियो कि तव्हां वधीक जमीन ख़रीद कोन था करे सघंदो असांजे मथे बैन हो पाबंदी हो अंग्रेजनि जी तरफ़ां 70% जमीन कराची में मुझे ॾाढो ख़रीद कयो पर उन्हनि जो दिल कोहिस्तान में हो उन्हनि जो दिल टिको बारान में हो छाजे लाइ हू उतां खां कराची वियो ऐं जॾहिं आऊं 18 साल मुंहिंजी उमिरि हुई 18 साल जी उमिरि में मूंखे शिकार जो शौक़ु हो शिकार जे लालच में आऊं हिकिड़ो ॾींहुं सब्जी मंडी हली वियुसि गबोलनि वटि उते असांजा गबोल जनरल अली राजदा शेर मोहम्मद मरूम हू मूंखे चयो साईं हलो उते कीर्तन तव्हांजो आहे सभु गबोलनि जो आहे कीर्तन जबल तो असांजो आहे हलो उते असांखे रोको त हलो शिकार कंदासीं आऊं तव्हांखे वठी वेंदुसि आऊं आयुसि हिते कीर्तन जॾहिं मुंहिंजी उमिरि 18 साल हुई उते हिकिड़ो गेम वॉचर विच में अची वियो मुंहिंजो भाग ख़राबु विच में अची बीह रहियो साईं तव्हां केरु आहियो पोइ जेको हुननि सां कयो आहे उहो हींअर वेठो आहे हिते हाणे पोड़ो आहे आऊं चयो ॿियो दफ़ो इहो न पुॼे छाजे लाइ कीर्तन जेको आहे जबल कीर्तन इहो असांजो बि आहे ही कोहिस्तान असांजो बि आहे असां बि कोहिस्तान जा आहियूं असां गरीब तालपुर जहिड़ा ॿाहिरि जा माण्हू न आहियूं कि हिते अची 10 साल 9 साल MLA रहियो 10 साल रहियो असां ॿाहिरि जा माण्हू न आहियूं हिकिड़े ॿाहिरि जा माण्हू जो हिकिड़ो आहे साईं हाणे तव्हांखे शायदि वधीक ख़बर न आहे हिकिड़ो आहे ॿाहिरि जो माण्हू जेको कोहिस्तान सां ॿाहिरि आहे उन्हनि खे हाणे शौक़ु आहे कि आउं MPA थियां हाणे हू जेको आहे हिते जा जेका आहिनि चङा मुड़ुस हू कोशिश में आहिनि उन्हनि खे जेको आहे हिते MPA जे लाइ वठी अचनि पर अॼु मूंखे ॾाढो यादि थो अचे मुड़ुस माण्हू हो साईं अब्दुल्ला शाह मुड़ुस माण्हू हो उन्हनि जो ॾाढो यादि थो अचे मूंखे जेको उन्हनि कमु करायो आहे कोहिस्तान जे लाइ पाण उन्हनि खे शौक़ु हो हुन टाइम ते जॾहिं आउं डिप्टी स्पीकर हो साईं अब्दुल्ला शाह वज़ीर आला हो उन्हनि खे शौक़ु हो उन्हनि जेको आहे मूंखे वठी हल यार हलंदासीं थोरो बटरो जबल घुमी फिरी ईंदासीं उन्हनि खे शौक़ु हो जिते किथे उन्हनि खे ख़बर हो हिते उन्हनि जा आहिनि हाणे जी टिको बारान में हेलीकॉप्टर लैंड करे असां हुते अचानक वियासीं ऐं हुते जेको आहे असांखे पाणी जो हुन टाइम ते पंहिंजो साजदा जे फंड खां असांखे ट्यूब वेल ॾिनो बाद में वरी जॾहिं मौक़ो आयो वरी जॾहिं आउं थियुसि वज़ीर लियारी जो हाल तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे लियारी में छा हाल हो लियारी में 25 अरब जो कमु करायो ऐं लियारी में तव्हांखे ख़बर आहे उते गैंग वॉरनि जो जेको हिकिड़ो ख़ौफ़ हो साॻी ख़ौफ़ अॼु आउं हिते थो ॾिसां कोहिस्तान में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां सभु हिते गिला था करनि असांजा नुमाइंदा ज़िम्मेदार तव्हां आहियो ख़ौफ़ खे ॿाहिरि कढो ख़ौफ़ खे दिलि खां ॿाहिरि कढो छाजे लाइ आउं ज़िम्मेवार आहियां असांजे कंहिं माण्हू खे केरु हथ बि लॻाए आउं ज़िम्मेवार आहियां तव्हां सभिनि जो ज़िम्मेदार असां आहियूं हथ लॻाए तव्हांखे हथ केरु लॻाए आउं ॾिसां थो उन्हनि खे
असां बदमाश न आहियूं, पर हा मज़लूमनि जे लाइ असां बि बदमाश आहियूं। जेको मज़लूमनि सां कंदो उन्हनि सां असां विढ़ंदासीं, असां बिल्कुलु विढ़ंदासीं जेको मज़लूमनि सां कंदो। बाक़ी हिते जा जेका नुमाइंदा आहिनि उहे पीपल्स पार्टी जा आहिनि ऐं असां मजबूर आहियूं। हाणे पाण पीपल्स पार्टी में आहियूं, छा ॻाल्हायूं? मलिक चंगेज़ तो ॻाल्हाए थो सघे, पर मूंखे इहो थो लॻे जी सारे मोहम्मद गिरवाणी साहब चयो मलिक साहब बि जेको आहे चंगेज़ असांजो पंहिंजो आहे, पीपल्स पार्टी जो आहे। हाणे शायदि जेको आहे हिन जो ॻाल्हि ॿोल हले पई, सरदार साले मोहम्मद गिरवाणी साहब जो कलाक जो मीटिंग थियो, शायदि मलिक चंगेज़ साहब ऐलान बाद में कंदो, पर आहे हाणे पीपल्स पार्टी में, छाजे लाइ पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ कोन ॻाल्हायो न, असां हिननि खे ॻाल्हाइण ॾींदासीं। ऐं हिन जे करे जॾहिं आउं हिते जी मूंखे कुझु दोस्तनि चयो कि साईं तव्हां एतिरो पंधु करे आयो, हीउ मुल्क सॼो मुंहिंजो ॾिठल आहे, हीउ सॼो कोहिस्तान मुंहिंजो ॾिठल आहे, हीउ जेको रस्तो आहे, हा पर मूंखे अफ़सोस ज़रूर आहे, छाजे लाइ थाणो अरब खान हिकिड़ी यूसी आहे, थाणो अरब खान में रोड कोन्हे, थाणो अरब खान में फोन कोन्हे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, माण्हुनि वटि पीअण जो पाणी कोन्हे, अस्पताल कोन्हे। शाबाश आहे, तव्हां मुंहिंजो दुरेजी में सरदार साले मोहम्मद बूतानी या असलम बूतानी जो कमु ॾिसो था, शाबाश आहे उन्हनि खे। उन्हनि जेको दुरेजी खे हिकिड़ो मॉडल शहर ठाहियो आहे, उनखे वञी ॾिसो। ऐं हिते ही कोहिस्तान नज़र नथो अचे, ही कब्रिस्तान नज़र थो अचे मूंखे। ही कोहिस्तान न आहे, ही कब्रिस्तान आहे। छाजे लाइ हिते जा माण्हू जेका आहिनि, जॾहिं वोट ईंदो साईं हाणे बोतार आयो, साईं असां छा कयूं, हाणे बोतार सरदार खे जेको आहे हाणे मना कीअं कंदासीं, असांखे वोट तो न ॾियो आहे, पोइ हाणे को बर्दाश्त बि कयो, को बर्दाश्त बि कयो। जॾहिं असां आहियूं तव्हांजे लाइ ऐं असां चैलेंज था कयूं उन्हनि माण्हू खे कि तव्हां सभु बेवाजिबी करनि, असां ज़िम्मेवार आहियूं। हिकिड़े राति बि तव्हांखे जेल में थाणे में कोन छॾंदासीं, हिकिड़ी राति बि, मुंहिंजो वाइदो आहे। जेको हिते तव्हां सां बदमाशी कंदो, कराची जो बदमाशी तव्हांखे ख़बर आहे केरु आहे। मुंहिंजो ॾाॾो पहिरीं दफ़ो जॾहिं मेयर थियो कराची जो, मुंहिंजो ॾाॾो कराची जो मेयर हो ख़ान बहादुर अलाबश गबोल, ऐं मेयर कराची वॾी ॻाल्हि आहे। हाणे तो माजर अची वञ, कराची जो मेयर 1935 में मुंहिंजो ॾाॾो ख़ान बहादुर अलाबश गबोल हो। कायदे आज़म जो मज़ार असांजो ॾाॾो जेको आहे ॾिनो, कायदे आज़म जो मज़ार। पाकिस्तान असांजो आहे, सिंध असांजो आहे, कोहिस्तान असांजो आहे, तव्हां असांजा आहियो ऐं तव्हांजी ज़िम्मेदारी असांजे मथे आहे। मूंखे तव्हां कोन ॿुधायो छा छा मसइलो आहिनि, मूंखे हर शइ जी ख़बर आहे। वक़्तु अचण वारी आहे, वक़्तु परे न आहे। हाणे रुगो 4 महीना रहिजी वञनि, 4 महीने में तव्हां ॾिसंदो कोहिस्तान में कहिड़ी तब्दीली ईंदी। कोहिस्तान जी मजबूरी आहे, कोहिस्तान जी मजबूरी आहे। कोहिस्तान जा माण्हुनि खे मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। थाना बुला खान शहर आहे, थाना बुला खान तालुको आहे। उते छा आहे, उते रोडनि जो हालत तव्हां ॾिसो, उते तालीम जो हालत तव्हां ॾिसो, उते अस्पतालनि जो हालत तव्हां ॾिसो, उते माण्हू जो छा कहिड़े हालत में था रहनि। उते अञा ताईं जेको आहे 2G टावर लॻल आहे। थाणो अरब खान में फोन कोन्हे, तव्हां अची ॾिसो टिको बारा में 3G टेलीफोन लॻल आहे। टिको बारान में अची तव्हां ॾिसो, टिको बारान में जेको आउं कमु करायो आहे, पर बिजली जॾहिं आउं वठी वियुसि 80 किलोमीटर थाणा बुला खान खां टिको बारान ताईं, इहो आउं कोन सोचियो
कि बिजली पंहिंजे गबोलनि जे लाइ रुगो वठी वञा। विच में जेतिरा बि माण्हू आया, ॻोठ आया, उन्हनि में मलिक साहब जे राज जा माण्हू हुआ, पहिरीं उन्हनि खे लाइट ॾिनो, पहिरीं तोखे लाइट ॾिनो, पोइ टिका ॿारनि वारनि खे लाइट ॾिनो। छाजे लाइ? आउं हिकिड़े क़ौम जे बारे में नथो सोचां, आउं मज़लूमनि जे बारे में थो सोचां। ही मज़लूम जेका आहिनि कहिड़े क़ौम सां बि हुजनि, आहिनि त पंहिंजा ई, चाहे बुरफत हुजनि, चाहे बारेजो हुजनि, चाहे छुटा हुजनि, चाहे लोहारणी हुजनि, चाहे गबोल, चाहे बिरमाणी, चाहे रिंद, चाहे खोसा, ये सभु असांजा पंहिंजा आहिनि। ऐं उनजे लाइ लाज़मी आहे, हींअर मुंहिंजो असां सां गॾु मेमन साहब, फयाज़ मेमन साहब आयल आहे बुला खान। आउं चयो यार मूंखे हाणे ॿियो हिकिड़ो चकर जेको आहे, हिकिड़ो दौरो बुला खान में तव्हां अरेंज कयो, आउं उते अचां, बुला खान जे माण्हुनि सां मिलां। ऐं बुला खान जो बि साॻियो हालत आहे, बुला खान जा बि माण्हू हाणे असांजा इहो जेको दोस्त आहे पंहिंजो एडवोकेट रमेश साहब, हिननि सुठी ॻाल्हि कई, पर घणो करे जेका असांजा हिंदू कम्युनिटी जा माण्हू आहिनि वो फेसबुक पे आउं ॾिसां थो, फेसबुक पे लिखनि था कि साईं असांखे कुझु बि न मिलियो आहे, पर घटि में घटि असांखे सिक्योरिटी सम्झो था, अमन मिलियो आहे कोहिस्तान में। इन्हनि खे ख़बर न आहे कि अमन जे बदिले में इन्हनि खे जेको आहे फी माण्हू ₹1,00,000 जो क़ीमत आहे अमन जो, फी हिंदू जेको आहे कम्युनिटी जो माण्हू जे मथे ₹1,00,000 जो आहे क़ीमत। तव्हां ₹1,00,000 ॾियो, तव्हांखे अमन ॾींदासीं। आउं तव्हांखे मुफ़्त में अमन ॾियण जे लाइ तयारु आहियां। अमन जो का क़ीमत न हूंदी आहे, पर ॻाल्हि इहा तव्हां पाण बि सुजाग थियो, पाण बि सोचो सम्झो था, पाण बि तव्हां थोरो इहो न साईं असां सां ज़ुल्म आहे, न असां वटि पीअण जो पाणी आहे, न असां वटि स्कूल आहे, न असां वटि इस्पताल आहे। इहो ॻाल्हि मूंखे मज़ो नथो अचे ॿुधण जे लाइ, इहो ख़बर आहे। अमन सरदार साहब जे तवसुसी कोन्हे, ये अमर गिलानी जी नगरी है, इन्हें करे है। मूंखे शेख साहब ॻाल्हाइण कोन ॾिनो, न त तव्हां मसइलनि जा अंबार आऊं ॿुधायां। मसइलनि जा अंबार बि ख़बर आहे। मलक साहब छा है? मलक साहब फ़िरौन है, ठीक है, बाक़ायदा पाकिस्तान जो असां जेको आहे इन्ही ॻाल्हि ते आउं सम्झां थो कि हाणे ही जेको मुंहिंजो दौरो आहे, एतिरो वॾो जलसो तव्हां ॾिसो, पाण तव्हांखे मथे स्टेज ते अची ॾिसो, इहो मुबारक आहे साईं सरदार साले मोहम्मद बिरवाणी साहब खे मुबारक आहे कि पंहिंजे घर में एतिरो वॾो जलसो रखायो आहे, असांखे गॾु कयो आहे। मुंहिंजो कोशिश हो, आउं पहिरीं सभिनि खां पहिरीं आउं इहो पगवा जेको आहे पाकिस्तान गबोल वेलफेयर एसोसिएशन, इहो आउं जेको आहे हिकिड़ो ठाहियो आहे पंहिंजे क़ौम खे, गबोल क़ौम खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा करण जे लाइ। असां कमु करूं पिया हिन जे प्लेटफॉर्म जे हवाले सां। वोटर लिस्ट लाज़मी आहे। हाणे आउं वरी तव्हांखे थो चवां, हिकिड़े ॻोठ में 100 माण्हू आहिनि, पर वोटर लिस्ट में रुगो 5 माण्हुनि जो नालो आहे। ही तव्हांजी कमज़ोरी इहा आहे। हिकिड़े इलाइक़े में माण्हुनि जी आबादी 5000 आहे, पर पोलिंग में वोटर लिस्ट में रुगो 500 माण्हुनि जो नालो आहे। ही तव्हांजी कमज़ोरी आहे। तव्हां बदिलो वठो पंहिंजे वोट जे हिसाब सां, पाण खे मज़बूत कयो। असां कमु करियूं पिया, असांजो टीम जेको आहे ॾींहुं राति कमु करे पियो। हाणे असां बुला खान में जेको नादरा जो वैन आउं वठी आयुसि, उन्हनि में 6000 शनाख़ती कार्ड असां ठाराए ॾिनी आहे कोहिस्तान जे लाइ। 6000 ऐं वोटर लिस्ट में बि इंशाल्लाह हाणे तव्हां ॾिसंदो कि असांजो जेको वोट बैंक आहे उहो किथां किथां पहुची वेंदुसि। असां रुगो 2009 हिते असां वॾी ताक़त आहियूं। कोहिस्तान जा जेका माण्हू आहिनि हिते जेका जेतिरा बि आहिनि असांजा, वॾी ताक़त आहे। थाना बुला खान में घटि 15,000 वोटर्स आहिनि, पर वोट निकिरे तो 2000 शायद 2500। 15,000 वोटर्स आहिनि। पंहिंजे वोट जे ताक़त सां थोरो तव्हां पंहिंजे दिलि सां इहो ख़ौफ़ कढे छॾियो
मुर्स थियो आहे, मुर्स जो ज़मानो आहे, मुर्सी ॾेखारियो। ऐं असांखे ख़ुशी आहे आऊं 20 सालनि खां सरदार साले मोहम्मद बिरवानी जो पोयां आहियां, 20 सालनि खां। हाणे जेको असां सां सरदार साले मोहम्मद बिरवानी साहब हथ मिलायो आहे जी, मूं वटि आयो हिकिड़ो ॾींहुं घर में, चवंदा साईं असां त ग़ुलाम आहियूं न, असां ग़ुलाम न आहियूं, असां कंहिंजो ग़ुलाम न आहियूं, असां मालिक आहियूं। ऐं असां मालिक आहियूं पंहिंजे राज जा बि ऐं पंहिंजे मुल्क जा बि। ऐं उन्हनि खे ॾेखारींदासीं जेके असांखे ग़ुलाम सम्झनि, उन्हनि खे बि ॾेखारींदासीं कि असां मालिक आहियूं, असां ग़ुलाम न आहियूं। हिन जे करे ही जेको अॼु असांजो जलसो थियो आहे, ही कोहिस्तान क़ौमी इत्तेहाद जोड़ण जो आउं ऐलान थो कयां। कोहिस्तान क़ौमी इत्तेहाद, इन्हनि में असां सभिनि खे वठी ईंदासीं, जेतिरा बि क़ौम रहनि था हिते कोहिस्तान में, सभिनि खे वठी ईंदासीं। ऐं इंशाअल्लाह 2018 में तव्हांखे तोहफ़ो में ॾींदासीं तब्दीली, तोहफ़े में ॾींदासीं। तव्हांजो साथ खपे, तव्हांजो सपोर्ट खपे। हिते रहण वारा जेका बि आहिनि वॾेरा, उन्हनि जो सपोर्ट खपे। अगरि वॾेरा अचनि था चङी ॻाल्हि आहे, नथा अचनि पंहिंजे मर्ज़ी, पोइ बाद में वरी जॾहिं मूं वटि जॾहिं उहिदो थींदो पाण अची वेंदव। ऐं पंहिंजे लाइ न, पंहिंजे क़ौम जे लाइ न, पर पंहिंजे पुट जे लाइ। यार हिननि खे साईं वाइल्ड लाइफ में नौकरी वठी, ही वाइल्ड लाइफ जो नौकरी जेको आहे न, आउं तो सम्झां थो ही जेका जबल ते कीर्तन, जबल ते जानवर आहिनि, ही तव्हां सां वधीक इन्हनि जो हैसियत आहे, तव्हां सां वधीक इन्हनि खे फंड थो मिले। सिंध वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड सां तव्हां सां वधीक जेको आहे इन्हनि खे अहमियत थो मिले जानवरनि खे। इन जे करे तव्हां महिरबानी करे पंहिंजो जेको आहे ही ख़ौफ़ दिलि मां करे छॾियो। ऐं जॾहिं ख़ौफ़ ॿाहिरि निकिरंदो, असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हांजी ज़िमेदारी था वठूं, असां तव्हांजा ज़ामिन आहियूं। तव्हांखे ॿियो छा खपे, असां तव्हांजा ज़ामिन आहियूं। पर आउं पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जे ख़िलाफ़ कोन ॻाल्हाईंदो। भले चङे साहब, तव्हां जॾहिं ऐलान कंदो पीपल्स पार्टी में, पोइ हाणे तव्हां अलाए हाणे मुस्लिम लीग में आयो, तव्हांजे साम्हूं असां पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जे ख़िलाफ़ कोन ॻाल्हाईंदासीं। बाक़ी जेको ॻाल्हि आउं कयो आहे उहो हाणे सभिनि जे साम्हूं आहे। तव्हांजी महिरबानी, सरदार साले मोहम्मद बिरवानी साहब जी महिरबानी, शेख अब्दुल्ला कोहिस्तान साहब जी महिरबानी, जेको एतिरो ज़बरदस्त प्रोग्राम रखायो आहे। ऐं तव्हां सभिनि जी महिरबानी कि तव्हां अॼु हिते गॾु थिया आहियो। इंशाअल्लाह वरी ईंदुसि। हाणे इंशाअल्लाह कोहिस्तान जो चकर जेको आहे बार बार लॻंदो। तव्हां बि अचो, हाणे ॿियो जलसो इंशाअल्लाह टिको बारान में कंदासीं ऐं हिकिड़ो जलसो करचात में बि कंदासीं। छो हाणे आउं कोशिश में आहियां थाणो अरब खान में इंशाअल्लाह यू फोन जो टावर जे लाइ, थाना गुलर खान में 3G जे लाइ इंशाअल्लाह 2-3 महीने में साईं जो कमु थी वेंदो तव्हांजो। बसरा जा खोसा बेवफ़ाई करे हली विया, असांखे छॾे हलाए छाजे लाइ? तूं करे मुस्तफ़ा कोन आयो? हाणे खोसा जो जॾहिं ॻाल्हि आई, खोसा बि असांजा आहिनि, पंहिंजा आहिनि। खोसन जो सरदार नालो मूंखे यादि आहे, खोसन जो हिकिड़ो सरदार हो 1940 में, लाल बख्श, सरदार लाल बख्श खोसा। उन्हनि खे साईं फांसी जो ऑर्डर थियो 1940 में अंग्रेज हुकूमत जी तरफ़ां। खोसा आया मुंहिंजे ॾाॾे वटि, खान बहादुर अलाबाद गबोल वटि, कलाक जे अंदरि उन्हनि जो फांसी रोकाए छॾियो। तो मूंखे पूरो यकीन आहे खोसो जेका आहिनि असां सां ॿार न आहे। ऐं बसरा जे लाइ न, पर बसरा करचात खेजी जे लाइ इंशाअल्लाह टावर हणाईंदुसि। उनजो सर्वे बि थियल आहे।
सरी वारा जॾहिं छह मूंखे चवंदा पोइ हुननि जे लाइ कुझु करियो। सरी वारा चवंदा साईं असांखे फोन जी ज़रूरत ई न आहे। साईं हाणे इहे बि न कयो। हाणे मॉल में तो फोन आहे दादा। हाणे ॾिसो मॉल में भी फोन है। मॉल कराची खां 22 किलोमीटर आहे ऐं टिको बारान कराची खां 180 किलोमीटर परे आहे। टिको बारान में फोन आहे पर हिते फोन कोन्हे। ॾिसो न हाणे मसलो मसाइल इलाही आहिनि। पोइ इंशाल्लाह पहिरीं आऊं इहो थाणो अरब खान में मूंखे जेको साईं ने दावत ॾिनो आहे एतिरो वॾो ज़बरदस्त प्रोग्राम रखायो आहे। पहिरीं आऊं शुरू कयां थाणो अरब खान खां फोन जो टावर। पोइ इंशाल्लाह मोल ताईं पहुचंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांखे महिरबानी। जीए भुट्टो। लीडर प्यारो आ हिम्मत वारो आ। लीडर प्यारो आ हिम्मत वारो आ सियासत कान सचारो आ भगवा खे आहे प्यारो नहीं हिम्मत जो आ नारो हो जाने लोक हिसारो के आंदो आहे तूफान पे जो लीडर नबील खान। लीडर प्यारो आ हिम्मत वारो आ। लीडर प्यारो आ हिम्मत वारो आ सियासत दान सचारो आ भगवा खे आहे प्यारो नहीं हिम्मत जो आ नारो हो जाने लोक हिसारो के आंदो आहे तूफान पंहिंजो लीडर नबील खान। लीडर प्यारो आ